कोने असांजा उलमा दलाइलुनि जा अंबार लगाईंदा आहिनि पर आऊं पंहिंजे फ़कीराने लहजे में चवंदो आहियां त यारो मूंखे ॿुधायो कॾहिं ईअं थियो आहे ज़िक्र गुलनि जो हुजे ऐं बुलबुल पुछे त किथे लिखियल आहे कॾहिं ईअं थियो आहे ज़िक्र शमा जो हुजे परवानो पुछे त किथे लिखियल आहे यारो ईअं बि मुमकिन आहे ज़िक्र आमिना जे लाल जो हुजे ऐं उम्मती पुछे त किथे लिखियल आहे हिते ज़िक्र रसूल जे लाइ दलाइल ॾिजनि न न ही अहिड़ो ज़िक्र आहे जीअं तव्हां ज़िक्र रसूल खे छेड़ींदो या हिकु अहिड़ी कस्तूरी आहे इन मां अहिड़ी ख़ुशबू ऐं सुरहान निकिरंदी आहे जंहिं ज़िक्र करण सां बेचैन दिलि खे चैन मिलंदो आहे बेकरार दिल के करार मिलंदो आहे हज़रत अल्लामा शेख महदी अल-फासी मुतालिउल मुसर्रात फी शरह दलाइलुल खैरात जे अंदर साईं जो मशहूर कौल आहे पाण फरमाइता हुजूर जो ज़िक्र ॿुधी बि अगर कंहिंजे दिल खे थदान न अचे करार न अचे चए थो त हुनजे सीने में धड़कण वारो दिल मोमिन जो थी नथो सघे मूंखे ॿुधायो हेतिरो टाइम गुज़री चुको आहे 10 बजे खां वठी आऊं बि स्टेज जे मथां वेठो आहियां मुझी तवज्जो भी अवां जे तरफ आहे तवां अञा थका न आयो हालांकि लंगर भी तैयार आहे थियण ईअं खपे हा जो तवां चओ त साईं हाणे दुआ थी वञे लंगर जो टाइम पियो थिए पर तवां जे चेहरे जे मथां जेका ख़ुशी आहे इहा इन ॻाल्हि जी गवाह आहे त तवां महबूब जो ज़िक्र ॿुधो था तवां जो दिलियूं ठरी रहियूं आहिनि ऐं हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी तमसील सां ॻाल्हि सम्झाइण जो फन रखंदड़ आहिनि साईं फरमाइनि था त कंहिं माण्हू मजनूअ खे ॾिठो त रेतीअ जे झिग जे मथां वेठो आहे ऐं लिखे छा पियो लैला 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 के गुज़रण वारे पुछो त गुफ्त मश्के नाम लैला मी कुनंद छा पियो करी इंसान थी करे हिकु औरत जो नालो रेतीअ जे झिग जे मथां पियो बार बार